रिपीटेशन थी वेंदी ऐं ॿियूं वरी जेके यादगिरियूं सारूणियूं महमूद मुग़ल साहब या अदा नियाज़ अमर साहब या ॿियनि दोस्तनि जेके हिते शेयर कयूं त पोइ मूं ते वेठे वेठे सोचियो त हाणे सारूणियूं यादगिरियूं इलाही थियूं उस्ताद मोहम्मद यूसुफ़ जे फ़न ते टेक्निकी अंदाज़ में थोरी रोशनी विझिजे त ख़ासि तौर ते उहे माण्हू जेके हिते साम्हूं वेठल जेके मौसीक़ी सां लाॻापियल आहिनि थी सघे थो उन्हनि जे लाइ इहे नयूं ॻाल्हियूं बि हुजनि ऐं थी सघे थो उन्हनि ॿुधियूं बि हुजनि या उनखे ख़बर बि हुजे छो जो नई ॻाल्हि त दुनिया में का बि कान्हे सभु ॻाल्हियूं थी वेंदियूं आहिनि सभ खां पहिरीं तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां छो जो मुआरी ॻाल्हियूं शुरू जेके थींदियूं आहिनि न उहे हिकिड़ो बेरब तरीक़े सां थींदियूं आहिनि वरी जॾहिं ॻाल्हि समप थींदी आहे त पोइ ख़बर पवंदी आहे त इहा ॻाल्हि मूं शुरू में छो कई हुई त हिकिड़ो वीचारो मुल्लू हो हाणे आलिमनि सगोरनि जी जेके हक़ानी आलिमनि उन्हनि जी ॻाल्हि कोन पियो करे मथां वरी सुबुह जो इहा ॻाल्हि थिए दादा महफ़िल में मौसीक़ी जी महफ़िल में मौलवियुनि ते आलिमनि ते तनक़ीद में थी हिकिड़ो मुल्लू हो जीअं अॼुकल्ह इहे वीडियो वायरल पियूं थियनि न हिकिड़ियूं सेक्शुअल हेरेसमेंट वारियूं वीडियो उन वीचारे जी वीडियो वायरल थी वई वीडियो जो हाणे वायरल थी त वीडियो वायरल थियण खां पोइ वठां थी त इहो मुल्लू पकड़िजी पियो मुल्लू जो पकड़िजी पियो त कंहिं सहाफ़ीअ या कंहिं ॿिए आम माण्हू पुछियुसि थोरो तवजो कजो हिन ॻाल्हि ते कंहिं सहाफ़ीअ खे माण्हू पुछियो त भला ॾियो ख़बर ई छा थी वियो ही वीडियो वायरल थी चई बाबा सालनि खां वठी असीं रेडियो कंदा अचूं त कैमरा हराम आहे कैमरा हराम आहे कैमरा हराम आहे कंहिं असांजी ॻाल्हि कोन ॿुधी पोइ नतीजो ॾिसो था जो आउं पाण बि टंगियो पियो आहियां कई बि वेले उहो न पिया आहियो सो इन कैमरा जेके हिते कमु कया आहिनि न सोशल मीडिया या मीडिया जेके वीडियो वायरल थियूं थियूं फ़नकारनि जूं मूंखे ईअं ई लॻंदो आहे त माना जेके इहे जेके सेक्शुअल हरासमेंट वारियूं जेके वीडियो वायरल थींदियूं आहिनि मूंखे उहे थी लॻंदियूं आहिनि त मौसीक़ी जी हेरेसमेंट बि थिए अॼुकल्ह मौसीक़ी खे दीना दास से हेरेस कयो पियो वञे ऐं उन हेरेसमेंट जे मथां हेरेसमेंट करण जा शौक़ीन अयाश लाखों रुपया जेके ईअं लुटाइनि पिया उॾाइनि पिया विञाइनि पिया फिटाइनि पिया मूं अहिड़ा कई माण्हू ॾिठा यकीन करियो मां लिटरली तव्हांखे ॿुधायां थो त अहिड़ा कई माण्हू ॾिठा जिन खे असांजे अॻियां संदसि घरां फोन ईंदो आहे त फलाणी शइ खुटल आहे या फलाणो कमु करिणो आहे ठीकु आहे उनखे पोइ ॾिसंदासीं हींअर फलाणो आयो आहे असीं हुनखे जेको असां हाणे सुवालु इन ॻाल्हि जो पैदा थो थिए त इहो सभु कुझु थियो छो आहे हिकिड़ी त ॻाल्हि थी आहे हाणे फ़िलहालु इन ॻाल्हि खे हिते विरही काश अॼु खां 10-15 साल पहिरीं बि कल्चर डिपार्टमेंट अहिड़ो हुजे जहिड़ो हींअर आहे अहिड़ो हुजे जीअं हींअर कमु करे पियो या जंहिं नहज ते जंहिं रस्ते ते कल्चर डिपार्टमेंट हली पियो आहे जेकर काश अॼु खां 10-15 साल या 20 साल या 25 साल पहिरीं ईअं हुजे हा त पोइ उन वक़्तु उन्हनि माण्हुनि खे जिन जी मरण खां पोइ जेके प्रोग्राम थियनि उहे उन्हनि जी ज़िंदगीअ में उन्हनि खे ममताऊं मिलनि ऐं मुंहिंजो इहो मञणु आहे त ज़िंदा माण्हू खे ॾिनल हिकिड़ो गुलदस्तो उन्हनि 10 मण गुलनि खां वधीक आहे जेके मोए खां पोइ उनजी क़बर में विधा वेंदा उहो हिकिड़ो गुलदस्तो तमामु वॾो आहे सो कल्चर डिपार्टमेंट खे जस हुजे लख शाबसूं हुजनि हिन जेको कमु शुरू कयो आहे ख़ुदा खे हिन में तरक़ी ॾे हिमत ॾे ऐं ख़ुदा माण्हुनि जे साज़िशुनि खां हिननि खे बचाए छो जो चङे कम जा मुखालिफ़ बि घणा हूंदा आहिनि असां हिन शहर में आउं पंहिंजो मिसाल ॾियां मुंहिंजी वरी आदत इहा आहे जो आउं थोरो बेबाक थी ॻाल्हाईंदो आहियां त पोइ असांजे हैदराबाद जा दोस्त मूंखे वरी प्रोग्रामनि में घुराईंदी कोन न घुराइनि पर जेके वॾा वॾा जेके सुठा प्रोग्राम आहिनि जेके दोस्त असांखे सुञाणनि था उहे असांखे घुराइनि था असां जेको आहे सो बेबाक कयूं थोरा जेके मसइले ते ॻाल्हायूं था इन्हनि मसइलनि जी निशानदेही कयूं था सो इहा थी त जेको आउं अर्ज़ु कंदुसि कल्चर डिपार्टमेंट जे नंढे खां नंढे मुलाज़िम खां वॾी हायर रैंक जे ऑफिसरनि खे त हींअर जेके ज़िंदा जेके लेजेंड्स आहिनि लिविंग लेजेंड्स आहिनि उन्हनि सां गॾु शामूं मल्हायूं वञनि उन्हनि सां गॾु प्रोग्राम रखिजनि उन्हनि खे मञता संदनि ज़िंदगीअ में ई ॾिजे सिर्फ़ु एतिरो काफ़ी न आहे त को फ़नकार में किरे थो बिस्तरे ते पवे थो
त पोइ उनखे बीमारी इहो बि वॾी ॻाल्हि आहे। पर फ़नकार जे लाइ असुलु जेको मुआवज़ो आहे न उहा हुनजी पज़ीराई आहे साॻियो पब्लिक में। जेकॾहिं हुनखे बीमारी जे बिस्तरे ते चेक थो मिले त उनखे उहा ओॾी ख़ुशी कान थींदी जेका 500 या 1000 माण्हुनि जे विच में विहारे उनखे ठाकुर पाए, हार पाए, गुलदस्तो ॾेई हुन लाइ ताड़ियूं जेके वॼंदियूं न, त थी सघे थो त 5 साल 10 साल वधीक जी पए। इहा मुंहिंजी पंहिंजी सोच आहे। त इहे प्रोग्राम ऐं लेजेंड्स आहिनि असां वटि। हींअर साईं नियाज़ साहिब जेका ॻाल्हि कई न त असां वटि रिप्लेसमेंट कान्हे, साईं जी ॻाल्हि बेशक पंहिंजी जॻह ते दुरुस्त आहे त रिप्लेसमेंट कान्हे, मुतबादिल कोन्हनि सां। ऐं इहा ॻाल्हि सही आहे। मोहम्मद जुमन जो को मुतबादिल कोन्हे असां वटि, मोहम्मद यूसुफ जो को मुतबादिल कोन्हे, उस्ताद बीबे खान जो मुतबादिल असां वटि कोन्हे, ऐं मोहम्मद इब्राहिम जो को मुतबादिल कोन्हे, उस्ताद मंज़ूर अली खान। पर इन में का हैरत जहिड़ी ॻाल्हि बि कान्हे। वॾनि हस्तियुनि जो मुतबादिल कोन थींदो आहे। उहे दुनिया में हिकिड़े ई सांचो ठहंदो आहे, उन सांचे मां घटिजी उहे दुनिया ते ईंदा आहिनि ऐं कुदरत वारो उनखे दुनिया ते मोकिले उहो सांचो ई भली छॾींदो आहे। मेहदी हसन खां पोइ मेहदी हसन आयो, उनजे पुटनि मां बि को मेहदी हसन कोन थी सघियो। लता खां पोइ लता आई, नूरजहां खां पोइ नूरजहां आई। जेके थी विया से थी विया, उहे पंहिंजी जॻह ते। ईअं ई मोहम्मद यूसुफ साहब जेको हो, साईं वारी ॻाल्हि त मोहम्मद यूसुफ साहब चइजे, पर आउं चवंदुसि ख़ान साहब मोहम्मद यूसुफ ख़ान चइजे। छाजे करे आउं चवां थो त ख़ान साहब, आउं हिकिड़ो मौसीक़ी जो तालिब इल्म आहियां, तोड़े जो मुंहिंजो ज़रिए माश ॿियो आहे, पर आउं मौसीक़ी जो तालिब इल्म आहियां। मूंखां माण्हू पुछंदा न जेॾी महिल तूं कमु कहिड़ो कंदो आहीं, आउं चवंदो आहियां मौसीक़ी। चवंदा असां त ॿुधो त तूं DSP? मूं चयो हा, उहो मुंहिंजो पार्ट टाइम जॉब आहे। DSP ऐं पार्ट टाइम जॉब कंदो आहियां कमाइण जे लाइ। बाक़ी कमु मुंहिंजो जेको आहे उहो मौसीक़ी सां आहे, लिखणु, पढ़णु, रिसर्च करणु, कंपोज़िशनूं ठाहिणु। मूं इवन नवां राग जेके आहिनि से पंहिंजा मूं इख़्तिरा ईजाद करे मूं पंहिंजा ठाहे रखिया आहिनि, पंहिंजी किताबनि में मूं लिखी महफ़ूज़ करे छॾिया। त इहे मुस्तक़बिल में जॾहिं असां हिन दुनिया मां वेंदासीं त जेकॾहिं को रिसर्च स्कॉलर्स पैदा थींदा त थी सघे थो त उन्हनि खे उहे शयूं कमु ॾियनि। हाणे मूं टेक्निकल ॻाल्हि जेका कई त बुनियादी तौर ते हिकिड़ो मौसीक़ी जो हिकिड़ो अहम सुवाल इहो आहे त सुर आहे छा? चलो भई ॾाढो सुरीलो आहे, भलो आहे। डेफिनेशन छा आहे सुर जी? सुर जी तारीफ़ कहिड़ी आहे? जेके मौसीक़ी जा किताब लिखनि था उहा तारीफ़, तव्हां वारी, असां वारी, हुन वारी, हिन वारी तारीफ़ न। जेका निसाब मुताबिक़ तारीफ़ आहे उहा इहा आहे त दुनिया जे अंदरि करोड़ हा क़िस्म जा आवाज़ आहिनि, करोड़ हा क़िस्म जा, बल्कि काइनात में। उन्हनि आवाज़नि मां जंहिं आवाज़ में हिकिड़ियूं जेके 4 ॻाल्हियूं आहिनि जेकॾहिं उहे मौजूदु हुजनि, पहिरीं ॻाल्हि कहिड़ी त मेजर्ड हुजे, यानी मापियल तोरियल आवाज़ हुजे। ॿियो ऑर्गनाइज़्ड हुजे, यानी उन आवाज़ में तरतीब हुजे। ये ॾिसो न, जेके मौसीक़ी जा वॾा सिंगर्स असां वटि वेठा आहिनि या जेके पंहिंजो प्लेयर्स वेठा आहिनि जेके इंस्ट्रूमेंट खे प्ले कनि था, उहा इन शइ खे सम्झंदा त जेकॾहिं असां वटि का तार आहे उहा ढिली आहे, असीं उनखे छेड़ियूं था ऐं वरी उनखे ॿिए पासां हथ सां उनखे कसियूं था, त जीअं जीअं उनखे छेड़ींदा वेंदासीं त उहो आवाज़ु मथे चढ़ंदो वेंदो, सऊदी तरह सां, माना ईअं उभो चढ़ंदो वेंदो, जेके मौसीक़ी जी ज़बान में आरोही चइबो आहे। सा खां पोइ रे, रे खां पोइ गा, गा खां पोइ मां, इन तरीक़े सां। ऐं वरी साॻी तार खे असां माना छेड़ींदा, वरी उन तार खे ड्रॉप कंदा ईंदासीं त उहो वापसि आवाज़ु लहवारो लहंदो ईंदो, लहवारी तरतीब सां ईंदो। त जेको चढ़ाई वारी तरतीब आहे उहा आरोही आहे, ऐं जेका लहवारी तरतीब आहे उहा अमरोही या अवरोही आहे। इनखे चइबो आहे सुर जी ऑर्गनाइज़ेशन। पोइ दुनिया जो कहिड़ो बि गानो हुजे, गीत हुजे, गज़ल हुजे, ठुमरी हुजे, ख़्याल हुजे, नुओ हुजे, मरसियो हुजे, नात हुजे, भजन हुजे या कीर्तन हुजे, जेको बि, पर हिननि 7 सुरनि खां ॿाहिरि आहे ई कोन, ऐं 8 सुर मौसीक़ी में आहे कोन। त पहिरीं ॻाल्हि इहा आहे त मापियल तोरियल आवाज़, ॿियो ऑर्गनाइज़्ड आवाज़, टियों मेलोडियस, यानी को ख़ूबसूरत चओ, मिठड़ो चओ या सुहिणो आवाज़,
चौथों उन आवाज़ में बुराएं पहुँचे, यानी उन में जो ज़मज़मा हुजनि, उन आवाज़ में एक किस्म की लोच हुजे, जंहिं बि आवाज़ में ये चारई क्वालिटीज़ आहिनि, उन आवाज़ के सुर चइबो आहे। ऐं उस्ताद मोहम्मद यूसुफ ख़ान जे आवाज़ में ये चारई क्वालिटियूं बज़रिए उत्तम मौजूद हुई। वाह वाह। तंहिंजे करे असां उनखे सिंध जो ख़ान साहब चई सघूं था। ख़ान साहब उनखे कोन चइबो आहे, माण्हुनि खे इहा भुल ज़हन मां कढी छॾणु घुरिजे त उस्ताद या ख़ान साहब उनखे चवंदा आहिनि जेके क्लासिकल ॻाइनि था। ऐं क्लासिकल मौसीक़ी जे बारे में असांखे इलाही ग़लतफ़हमी वेठल आहिनि। बाबा क्लासिकल माना पको राग, ई न तव्हां सभु सम्झंदा हूंदव, उहा क्लासिकी माना पको राग। भला पोइ क्लासिकी पको राग आहे, ॿिया वरी कचा रागनि जा, ईअं त कोन्हे न। क्लासिकल राग जी जेका डेफिनेशन आहे उहा ॿिनि तरीक़नि सां थींदी आहे, यानी क्लास हुनजो तमामु आला हुजे या वरी क्लासीफाइड हुजे, दर्जाबंद हुजे। त दर्जाबंद में जेके मथां जेके सिंफ़ूं आहिनि, ध्रुपद आहे, ख़्याल आहे, टपो आहे, उहे उनजूं मथियूं सिंफ़ूं आहिनि। उनखां पोइ जेके ज़ेली सिंफ़ूं आहिनि, ठुमरी, ग़ज़ल, दादरो, कजरी, इहे सभु वरी लाइट क्लासिकल, पर इहो आहे इहो बि क्लासिकल। तोड़े जो मोहम्मद यूसुफ जो रंग लाइट क्लासिकल हुयो ऐं अवामी बि हुयो ऐं सदा रंगी बि हुयो, पर सुर जी जेका पकाई, सुर जी जेका नफ़ासत, सुर जी जेका ऑर्गेनाइज़ेशन, सुर जी जेका सहेड़, सुर जो जेको लगाव, सुर जो जेको उकलाव, सुर जो जेको उछल ऐं सुर जी खे झपण जो जेको तरीक़ो मोहम्मद यूसुफ वॾो बिला शुबा के चङे भले क्लासिकल गायक में बि शइ मौजूदु आहे। तंहिंजे करे उस्ताद मोहम्मद यूसुफ साहब कोन्हे, ख़ान साहब मोहम्मद यूसुफ ख़ान आहे असांजे नज़र में। ऐं असांजे सिंध जे जो फ़ख्रु आहे त सिंध में